नाज़रीन, हैदराबाद जी अवाम पेट्रोल जूं नयूं क़ीमतूं रद्द कंदे वफ़ाक़ी सरकार खां पेट्रोलियम शयूं सस्तियूं करे महांगाई खे बुंजो ॾियण जी अपील कई आहे। ताज़ो पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में कयल वाध बाबति हैदराबाद वासियुनि पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। पेश आहे सलीम मलाह जी हीअ रिपोर्ट। सरकार अवाम जे हंजुनि में घटिताई करण बजाय उन्हनि में इज़ाफ़ो करे रही आहे। ताज़ो ई सरकार पारां तेल जे अघनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे, जंहिंखे हैदराबाद वासी मुकमल तौर रद्द कनि था। शहरियुनि जो चवणु आहे त तेल जे अघनि में वाध सां महांगाई वधंदी। पेट्रोल महांगो थी वियो आहे, हुकूमत अहिड़ी आई आहे तबाही करे एॾी त हाणे 100 रुपयो पेट्रोल बचत आहे ई कोन। उअई वरी रशका लॉकडाउन हणी एॾो मथां हेकारी माना असां लाइ ग़रीबनि लाइ वेल करे एॾो। हा भाई, तॾहिं खां ई हुकूमत आई आहे, तॾहिं खां रुॻो महांगाई आहे। हाणे छा था करे सघो, हुकूमत जी मर्ज़ी आहे। त अॻे ई ग़रीब आवाम पीसजे पई, अञा पीस बि ॿियो छा थींदो। पेट्रोल महांगो थियो आहे त हर शइ महांगी थी। तव्हांखे ख़बर आहे, ट्रांसपोर्ट महांगी, किराया महांगा, भाॼी महांगी, दाल सब्जी महांगी, हर शइ। उहे मरूं था पिया, अञा बि मरंदासीं, ॿियो छा थींदो। इहा त हाणे हुकूमत जी पॉलिसी आहे, हुकूमत खे वधीक ख़बर हूंदी। पर बहरहाल पेट्रोल घटि हुजणु खपे त जीअं अवाम खे रिलीफ मिले। आहे ज़ुल्म, हुकूमत ॻाल्हा ॾे पना आहियूं गरीब माण्हू। रोज़ 5 रुपया 10 रुपया पेट्रोल चढ़े पियो, हर शइ चढ़े पई। हिननि खे चवण वारो आहे कोन। त कोरोना जे करे अॻे ई अवाम जेको आहे सो पोइते पइजी वियो आहे मुआशी तौर ते, ऐं पेट्रोल जे इज़ाफ़े सां उनजो सिधो सो तालुक़ु महांगाईअ ते पवे थो, जंहिंसां ख़ासि तौर ते पोयो तबिको जेको ॾियारीदार आहे या जेको सफ़ा पोइते पियल तबिको आहे मुआशी तौर ते, उन ते वधीक भार पवंदो। इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सही आहे। रुॻो पेट्रोल महांगो नथो थिए, पर पेट्रोल सां हर हिकु शइ महांगी थी थिए। जॾहिं त गवर्नमेंट हर साल जेका आहे नौकिरी पेशा माण्हुनि जी पघार जेका आहे उहा कॾहिं 5%, कॾहिं 10%, मुश्किल सां हिन दफ़े को 20% वधाई अथऊं। सो हालत इहा आहे। हाणे इहो त थी वियो पघार वारा माण्हू, पर आम ग़रीब माण्हू जेको आहे उनजी त उहा ई पघार आहे। कंहिंजी 10,000 आहे, कंहिंजी 15,000 वीचारो कमाए थो, त उहे माण्हू ॾाढा माना जेको आहे मजबूर आहिनि। अवाम हिन वक़्तु अॻु ई केतिरनि ई मसइलनि ऐं मुंझारनि खे मुंहुं ॾेई रही आहे। सरकार खे पेट्रोल जा अघ वधाइण बजाए घटाइण घुर्जनि त जीअं अवाम जे मसइलनि में घटिताई अची सघे। कैमरामैन एजाज़ कोसो सां गॾु सलीम मलाह, मेहरान टीवी न्यूज़, हैदराबाद।